नौशर अफरोज़ मां रिपोर्ट कर रहियो आहे सनाउल्लाह अब्बासी। नौशर अफरोज़ एजुकेशन वर्क्स एंड सर्विस रिश्वतखोरी जी बाज़ार गरम। एडवांस कमीशन ऐं रिश्वत जा पैसा न ॾियण सबबि जाइज़ बिल नामुमकिन थियण लॻा। ऑफिस में वेठल अमली माण्हुनि सां अणढंगो रवैयो इख्तियार करण लॻा। पैसा खणी अचो, बिल कराए वञो। रिपोर्ट मूजिबि एजुकेशन वर्क्स सब डिवीज़न नौशर अफरोज़ ऐं राष्ट्रीय क्लर्क असदुल्ला तुन्यो एजुकेशन वर्क्स खे अर्गमाल करे वेठा आहिनि, जेके ठेके ते कमु हलाए रहिया आहिनि। जॾहिं डिवीज़न जी ऑफिसर राशिद लाशरी खे पुतलो बणाए जॾहिं त क्लर्क जो डायरेक्ट सेक्रेटरी सां लेती आहे। बाख़बर ज़रियनि वटां मालूम थियो आहे त SDO राशिद लाशरी ठेकेदारनि सां बदतमीज़ी सां पेश अचे थो ऐं जेको सॼो पाण कारोबार हलाइण लॻा। उनखे चयो जेको ठेकेदार हर बिल ते 20,000 एडवांस कमीशन ख़र्ची नथो ॾिए, बिलनि खे रुलायो वञे थो। जेको भतो ॾिए थो उन जा बिल चेक ॾिना वञनि था, भली ठेकेदार टके जो बि कमु न कयो हुजे। अहिड़ा केतिरा ई इंकशाफ ज़ाहिर थिया आहिनि। मुक़ररु खाटू पुट मुलाज़िम ऐं राष्ट्रीय करप्ट ऑफिसर एतिरा त बासर आहिनि जो ख़ैर हुकूमत बि कुझु नथी करे सघे। नई बदिली कई थी वञे। उन्हनि जो चवणु आहे त असांखे कंहिं जे बि का परवाह नाहे। हेठि खां मथे ताईं ॾेती जो सिस्टम ठाहे छॾियो आहे। संदन चवणु हुयो त सेक्रेटरी एजुकेशन वर्क्स खे माहवार मंथली पहुचाई वेंदी आहे, इन करे असांजो केर बि कुझु बिगाड़े नथो सघे। नौशर अफरोज़ जी सुॼाण धुरियुनि नौशर अफरोज़ ज़िले जे ऑफिसरनि समेत सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त स्कूल जी बिल्डिंग ऐं फर्नीचरनि जा करोड़े रुपया गिरकाईंदड़ ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच कनि। एंटी करप्शन नेब ॾांहुं मुंतक़िल कयो वञे।